नून लीग सां पावर शेयरिंग या अपोजिशन अहम फैसले लाइ पीपीए जी मरकजी कमेटी जो इजलास इस्लामाबाद में जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि इजलास में पीपीए जे सीनियर अॻवाननि जो गौर वीचार। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म न थियो त अपोजिशन में वेहण ई बहितर आहे। पंहिंजे मंशूर ते अमल करण लाइ बिलावल जो वज़ीर आज़म थियण ज़रूरी आहे। फैसल करीम कोन्हे। मुस्लिम लीग नून सां गॾु वेहण बदिरां आज़ाद उम्मीदवारनि सां गॾु वेहण घुर्जे। नदीम अफ़ज़ल चन असांखे पार्टी जो जियापो बि ॾिसणो आहे ऐं मुल्की हालतुनि ऐं बहराननि खे बि आॾो रखणो आहे। अॻु ई खोड़ बहरान आहिनि, ईअं न थिए त कंहिं ॿिए मसइले खे मुंहुं ॾियणो पवे। समूरियूं शयूं साम्हूं रखी पार्टी बहितर फ़ैसिलो कंदी। कमर ज़मान गायरा। आम चुंडुनि में बदतरीन शिकस्त इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी सरबराह जहांगीर तरीन जमायत इस्लामी अमीर सिराजुल हक पार्टी उहदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पार्टी जी क़यादत ऐं सियासत छॾे रहियो आहियां। वोट ॾींदड़नि जो थोराइतो ऐं मुख़ालिफ़नि लाइ दुआगो आहियां। अलाह करे ईंदड़ कुझु सालनि में पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीह वञे। जहांगीर तरीन आम चुंडुनि में शिकस्त जी ज़िम्मेवारी क़बूल कंदे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। सिराजुल हक जीडीएस सिंध में चूंड नतीजा रद्द करे छॾिया। ॿई खटियल सीटूं छॾण ऐं जुमे ते हैदराबाद में धरणे जो ऐलान। पीर पागारे जो चवणु आहे त समूरी सिंध ज़रदारी हवाले करे रुगो 2 सीटूं छो ॾिनी वियूं आहिनि। हू ख़ैरात जूं सीटूं न वठंदा। आम चूंडुनि में धांधली कई वई आहे। खेनि नतीजा क़बूल न आहिनि। मशवरो ॾिनो वियो त आसिफ ज़रदारी सां इत्तेहाद कयो। फंक्शनली खे सीटूं मिली वेंदियूं। जिते इज़त ऐं इंसाफ़ न मिले उते हू पुरअमन एहतजाज कंदा। सफदर अब्बासी जो चवणु आहे त जीडीए जा ॿई चूंडियल नुमाइंदा कसम न खणंदा। इजलास वारे ॾींहुं हू सिंध असेंबली ॿाहिरां एहतजाज कंदा। ॿियनि पार्टियुनि सां बि राब्ता कया वेंदा। हू एहतजाज खे अॻिते खणी वेंदा। पीपी अॻवान इमरान ज़फर लगारी कमर लगारी ब्यास 16 फरवरी ताईं रिमांड ते जेल हवाले ॾिनो। शेर फेरोज़ी दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो। पीपी अॻवाननि खे हथ कड़ियूं हणी बख्तरबंद गाॾियुनि में विहारियो वियो। कंबर लगारी जो चवणु आहे त हू पाक फ़ौज जो एतिराम कनि था। वाक़ियो ग़लतफ़हमी जी बुनियाद ते थियो आहे। अदालत मां इंसाफ़ जी उमीद आहे। जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफ़िज़ नईम सूबाई सीट छॾण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त कराची में आम चूंडुनि दौरान वॾे पैमाने ते धांधली कई वई आहे। ख़ैरात जी सीट जी ज़रूरत नाहे। कराची जे नतीजनि खे कालअदम करार ॾिनो वञे। जमायत इस्लामी खे हिक बि इज़ाफ़ी वोट जी ज़रूरत नाहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां आम चूंडुनि बाबति परॾेही ख़दशा रद्द। इक़्तिदार जल्द मुंतक़िल करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त चूंड नतीजनि में देर जो मतिलबु धांधली नाहे। सभ खां वधीक सीटूं खणंदड़ आम चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम हया पिया वञनि। राणा सनाउल्लाह, ख्वाजा साद रफ़ीक़ ऐं जावेद लतीफ़ जी शिकस्त बावजूद धांधली जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति फ़ैसिलो पार्लियामेंट कंदे आम चूंडुनि वारे ॾींहुं सिक्योरिटी ख़दशनि सबबि मोबाइल सर्विस बंदि कई। चैलेंजिस बावजूद जमहूरी तसलसुल सुठो सवण आहे। इक़्तिदार जल्द अवाम जे चूंडियल नुमाइंदनि खे मुंतक़िल कयो वेंदो। पाकिस्तान अञा बि दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इंसानी ज़िंदगियुनि ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी। पुरअमन चूंडूं कराइण में सिक्योरिटी फोर्सेस अहम किरदारु अदा कयो। विगोड़नि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान ॾे ढाका थियण जूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। आम चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ जेयूआई जे सर ते सिंध में ॿिए ॾींहुं बि धरना। हैदराबाद तक लाड़काई नवाबशाह में एहतजाज धरना। खैरपुर कंबर शदाद ॻोठ ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त आम चूंडुनि में बदतरीन धांधली करे अवामी मैंडेट जी तौहीन कई वई आहे। धांधली वारनि तकनि जो नतीजो रोकियो वञे। पीपीए जी कामयाबी ख़िलाफ़ धरना हणंदड़ पार्टियूं अवाम जे फ़ैसिले जी तौहीन करे रहियूं आहिनि। सिंध में पीपी मुख़ालिफ़ पार्टियुनि जा धरना अवाम ख़िलाफ़ आहिनि। अवाम जे जीडीए ऐं जेयूआई खे रद्द करे छॾियो। धरननि जी सियासत छॾे मुल्की मसइलनि खे हल कयो वञे। पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो। नून लीग अॻवान सिद्दीक़ उल फारूक सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम में दावा कई आहे त वफ़ाक़ में पीपी खां सवाइ हुकूमत ठाहिण मुमकिन नाहे, पर हू पाण ईअं न कंदा। पंजाब में हुकूमत ठाहिण लाइ बि अंग अखर पूरा आहिनि।
अतातार जो चवणु आहे त पंजाब में हुकूमत ठाहिण लाइ अक्सरियत मिली चुकी आहे। आज़ाद उम्मीदवार वॾे अंग में मुस्लिम लीग नून में शामिल थी रहिया आहिनि। इत्तेहादी पार्टियुनि जे मशवरे सां वज़ीर आज़म लाइ नाले जो ऐलान कयो वेंदो। इलेक्शन कमीशन ख्वाजा आसिफ जी कामयाबी वारे तक समेत क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 27 सीटुनि जो नतीजो रोके छॾियो। NA 56, 53 रावलपिंडी, NA 60 जेहलम, NA 69 मंडी बाहुद्दीन जो नतीजो जारी न थींदो। NA 57 ऐं 52 रावलपिंडी, NA 124, 127 लाहौर ऐं NA 87 खुशाब जो नतीजो रोके वियो। PP 14 नज़ीराबाद, PP 44 कोयटा, PP 33 गुजरात, PP 126 झंग जो नतीजो जारी करण ते भी पाबंदी। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद जे 3 क़ौमी तकनि जो नतीजो जारी करे छॾियो। आज़ाद उम्मीदवारनि करे ऑर्डिनेंस में तजवीज़। सिक्योरिटी फोर्सेस जो मर्दान में ऑपरेशन, 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ॻुझे इतलाह ते मर्दान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे नतीजे में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूद पिणु हथु कयो वियो आहे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि ऐं दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस आहिनि। बख्शापुर भरसा डोमकी बिरादरी में जहे दौरान नौजवान बेदर्दी सां क़त्ल, हथियार बंदन शाह दोस्त डोमकी के कत्ल करे छॾियो। शिकारपुर जे काठ मडीपाड़े में मिल्कियत जे तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल, जवाबदार अतहर गोलियूं हणी पंहिंजे भाउ एडवोकेट जलालदीन सुमरो के कत्ल करे छॾियो। मदे जी भरसां 2 वरनि जी नींगरी जो लाश हथ, ॻोठ औरंगाबाद में रिदा दल जो लाश हथ अचण ते वालदेन खे बेहोशी या दौरा, इलाइक़े में सो। कोडी जी वेझो पुरसरार नमूने गुम थियल नींगर हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, नेशनल हाईवे ते धरणो, ट्रैफिक मुअतल। अॻवान जो चवणु आहे त नींगर अली रज़ा हजाणो हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस त नींगर जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। उबावड़ो में मुखविंडी बाज़ियाबी लाइ सरकारी मुलाज़िमनि शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त उबावड़ो में अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी चुकी आहे। पुलिस मुखविन जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। गंबट में वापारी खां 20 लख रुपयनि जी फुर ख़िलाफ़ वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त हथियारबंदनि वापारी मोहम्मद अली अबड़ो खां 20 लख रुपयनि जी फुर कई। फुरकियल रक़म वापसि न थी त क़ौमी शाहराह ते धरणो हयो वेंदो। ऐं अॻूणे विकेट कीपर बैटर मुइन ख़ान जो चवणु आहे त आज़म ख़ान जी टीम में शमूलियत जो दारोमदार कारकर्दगी ते आहे। वर्ल्ड कप खां अॻु रांदीगरनि खे PSL में कारकर्दगी ॾेखारणु घुर्जे।